ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। अॼु हिकु नंढी छोकिरीअ जी नंढी कहाणी। जीअं ई सुबुह जो उथी स्कूल लाइ उहा छोकिरी तयारु थी थिए, हुनजो अॼु एग्ज़ाम होसि। नंढी छोकिरी हुई, 6-7 साले जी। हुनजो पीउ तकड़ि तकड़ि में रेडी थिए थो ऐं नेरनि खाई करे हिकदमि तकड़ि में भॼे थो। हुनखे कंहिं करे मीटिंग हुई करे हीअं दरवाज़ो बंदि करे भॼे थो पुठियां। हीअ जाम छोकिरी वाका थी करे पप्पा पप्पा करे हुनजे पुठियां थी वञे, पर तेसि ताईं उहो डैडी कार में हली थो वञे। त उहो थोरी ईअं उदास थी वञे। चए थो, हुनजी माउ पुछे थी छा थियो भला। चए ते पप्पा अॼु मूंखे ऑल द बेस्ट न चई, अॼु मुंहिंजो एग्ज़ाम आहे त मूंखे थोरो ईअं फील थो थिए। चई पोइ फ़ोन करीसि न, हिन में छा आहे करे। चई ठीकु आहे, मां हुनखे मोबाइल ते फ़ोन थी करेसि। चएसि थी पप्पा मुंहिंजो जो एग्ज़ाम आहे तव्हां मूंखे ऑल द बेस्ट चई करे न विया करे। चई पुटु ऑल द बेस्ट, पर हाणे छा आहे मां जाम अॻियां निकिरी आहियां, मुंहिंजी मीटिंग आहे, हिन करे आई एम सॉरी करे। चई ठीकु आहे पप्पा, काई ॻाल्हि कोन्हे। पर अंदर में शी वॉज़ नॉट दैट हैप्पी। माना भई पर्सनली जेका चइबो हुनजी ॻाल्हि ॿी थींदी आहे करे। त ईअं करे आख़िर थोरो ईअं उदास थी करे मम्मी चएसि काई ॻाल्हि कोन्हे, हिन में कहिड़ी सुभाणे जी मीटिंग आहे। सभु चए हा ठीकु आहे ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे करे। जीअं ई दरवाज़े तां ॿाहिरि अचे थी, उनजो डैडी अची करे कार बीहारेसि थो। चएसि थो ऑल द बेस्ट, एग्ज़ाम सुठो करे अचिजांइ, ऐं हुनखे बाक़ी पाए थो। त हीअ जेकी नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, उन ॿार जे दिमाग़ में ज़िंदगी पियो रहंदियूं। तव्हां मीटिंग में 10 मिंट लेट पहुता, उहा ॻाल्हि 15 साल खां पोइ काई मायने न रखंदी, उनजी काई वैल्यू न थींदी। पर हीअ हिकु ॻाल्हि उनजे दिमाग़ में वेहिजी वेंदी कि मुंहिंजो पीउ वापसि मोटी आयो, मूंखे ऑल द बेस्ट चई। थैंक यू। ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।